पवित्र गुफा में मन्नत का धागा काउंटर से मिलेगा। जय माता दी, जय माता दी, जय माता दी। बते जाओ आने जाने वालों को मत देखो। जय करम माता अमरनाथ वाले साईदा, बोलो माता तुम्हारे बाबा की जय। जो न पहुंच पाए अमरनाथ वो पहुंचे यहाँ बाबा भोलेनाथ के द्वार। जय अमरनाथ वाले साईं की जय। बम बम बोले, बोले की फौज करेगी मौज। असां दीनदयाल चारो भी पहुंचो तो भाई अमरनाथ मंदिर एडा खड़ा कुबा पार कर दे। जय हो, जय हो। ठीक है। अचो जय झूलेलाल। अमरनाथ गुफा ते असांजे लाल साईं भी दर्शन कयो। जय झूलेलाल। मुझे झूलण प्यारो झूलण द्वारा मौज। अचो हाणे 108 शिवलिंग। क्या बात है, क्या जय 108 वाह। कढो न साईं कढो, मां सॼो वीडियो ठाहियां तव्हां कढो अचो हीअं हीअं। बढ़िया फोटो आए। वाह अचो तव्हां हीअं बि कढो न फोटूअ सां, सेल्फी कढो हिकिड़ी। भगवान की जय। गणपति बाप्पा मोरिया, गणपति बाप्पा मोरिया, सिद्धि विनायक मोरिया, सिद्धि विनायक। जल्दिया। गजानन स्वामी जो दर्शन हाँ। रिद्धि सिद्धि है दाता शुभ लाभ जो पिता हमेशा आसीत बख्शण वाला माँ वैष्णो देवी रानी। जय माता माँ वैष्णो सरस्वती जगदम्बे माँ की जय। जय। ओम ह्रीं क्लीं चामुंडाय नमः। वाह क्या बात है। असांजी माँ वैष्णो देवी जो दर्शन करियो। दीनदयाल भी वैष्णो देवी जे दर्शन ते आया त कीअं सभु मौज ई मौज। गुरु जो ध्यान स्थल चाहियो त हिते बि वेही सघंदा आहियो ध्यानु करण जे लाइ। हे असांजा गणपति बाबा टीला बाबा भैरवनाथ थी करे भोलेनाथ बाबा जा दर्शन कयो। जय बाबा भैरवनाथ जी। चवंदा आहिनि अधूरी यात्रा जेकॾहिं असां भैरवनाथ जो दर्शन नथा कयूं त मां वैष्णो देवी जी यात्रा। असां त अमरनाथ मां वैष्णो देवी सभई करण खां पोइ भैरवनाथ आया आहियूं। बाबा भैरवनाथ जी भी दर्शन थी वियो। हाणे हिते माता नैना देवी, माता नैना देवी की जय। जय हो मैया नैना देवी की जय। जगत जननी मैया श्री राम प्रभु श्री राम लक्ष्मण सीता। जय बोलो हनुमान की जय। बोलो जय सिया राम। अचो हेॾा वठो, हेॾा कढो, हेॾा कढो न, हेॾा सेल्फी कढो न। हाँ बोलो सेल्फी तो करना है। जय श्री राम। प्रभु श्री राम जी जय हो। वीर विक्रम भी महावीर बजरंगी तेरी सदा ही जय हो। जय बजरंग। जय बजरंग बली। दुश्मन की नदी माता ज्वाला मैया हमेशा जिते हाँ जोत जगंदी थी रहे ज्वाला मैया ते। मां ज्वाला मैया जी जोत अखंड जोत जंहिंखे अकबर भी न विसारे सघियो अची करे नमन कयो। माता कांगड़ा देवी उन्हनि जो भी दर्शन असां करे आयासीं। मां चिंतपूर्णी देवी। वाह वाह क्या बात है। जय चिंतपूर्णी।
आनंद आशीष काली मैया। जय माँ काली। जय जय काली कमाई। जयकारा माता रानी दा बोल सांचे दरबार की जय। जयकारा माता रुक्मणी देवी दा बोल सांचे दरबार की जय। सचियां जोतां वाली माता तेरी सदा ही जय। उन खां पोइ अचो अष्टविनायक प्रवेश द्वार महाराष्ट्र जी जेकी गजानन स्वामी हाँ सही। अठई विनायक अच्छा अलॻि अलॻि शहरनि खां हुअण खां पोइ बि अलॻि अलॻि शहरनि जा हिकिड़े हंधि असांखे दर्शन थो थिए। जय जय गणपति बप्पा हरि। अष्टविनायक जो दर्शन था कयो साईं। हाँ साईं। अचो हाणे हरि जय गणपति। हिन नंढड़ियुनि गुफ़ाउनि मां छा व्यवस्था सुहिणी ठाही अथऊं। उन खां पोइ अचो हिते मां सरस्वती मां शक्ति पीठ महाकाली मां दुर्गे जी पावन दर्शन हुतां थियण खां पोइ गजानन स्वामीअ खां पोइ अष्टविनायक खां पोइ ॾिसो पाण माताऊं विराजमान आहिनि। मां महासरस्वती जय महादुर्गा महाकाली उन्हनि जो आशीर्वाद उन्हनि जी आसीस। हे बाबा बि असां सेवादारी मुंड खां वठी करे सेवा कनि था पिया। वाह वाह। दीपक बाबू आहे हिननि जा मस्त जय साईं। साईं जो प्रसाद साईं जो दर्शन दे दो पासा। साईं बाबा जे दर्शन खां पोइ हा मां शक्ति थोड़ा चलेगा थोड़ा सा जो हा हा महादेव बाबा भोलेनाथ जो ही सुहिणो स्थान जिते हेठि शिवलिंग असां बि कुटी चाढ़ी से कुटी जो प्रसाद ॾिसो दीपक प्यारो महादेव जे इन्हनि भक्तनि जे लाइ बि रखी अथऊं कुटी। हीअं न त पंहिंजे लाइ भई महादेव जा भक्त बि अचनि उहे बि खुदनि प्रसाद वठनि। मां शक्ति पीठ जगत जननी मैया पाण पंहिंजो स्थान ठाहियो आहे। अति विश्वास दिल्ली तमन्ना हूंदी आहे हिकिड़ो कार्यक्रम करणु हिते सेवा करण बि असांजे भोले जी फौज सॼी अचे। हिन सुहिणे मंदर में बाबा भोलेनाथ जे जेको अम्मा चवनि जी आसीस सां असांजे प्यारे दीपक भाऊ हाँ साईं। हमेशह असां ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो असां उल्हासनगर जो मान मान जे ॾिस सभई विराजमान कार्तिक भगवान सभ खां पहिरियों हुतां महादेव बाबा भोलेनाथ पाण विराजमान उन खां पोइ नवग्रह देवी देवता अॼु ॾींहुं बि अथव गुरूअ जो तंहिंजे करे हिन दास बि पीलो पातो आहे। नव ई ग्रह विराजमान आहिनि गुरु बृहस्पति बुध शुक्र देव चंद्र देव असांजा मंगल देव राहु केतु ऐं शनि देव जी हिकिड़ी सुहिणी मूर्त हेॾे बि विराजमान आहे। ईअं लॻंदो ॼण तव्हां शनि शिंगणापुर में स्थान ते पहुची वियो बाबा हनुमान सां गॾु। असां बि जेकॾहिं कॾहिं उते न पहुची सघंदा आहियूं त हिन शनिदेव मंदर ते ज़रूरु अची करे मथो टेकींदा आहियूं ऐं आत्मसमर्पण कंदा आहियूं। हे शनिदेव महाराज सभिनीनि मथां कृपा बरसाइजांइ महिर कजांइ। शनिदेव जी कृपा असीम छो जो सभु कुझु ॾियण वारो अथव। शनि चाहे त तव्हांखे निहाल करे छॾे कृपा निदान अथव। शनिदेव खां ॾकण जी ज़रूरत न आहे। शनिदेव न्याय जो प्रतीक अथव।
मन में पाप न रखी करे जेकॾहिं असां सुठा कर्म कंदासीं सुठे नमूने सां सुठी सोच सोचींदासीं त सभु भलो थींदो। ओम शम शनेश्वराय नमः। ओम शम शनेश्वराय नमः। ओम शनिदेवाय नमः। इहा असांजो प्यारो सुहिणो हे शिव शक्ति गॾो गॾु गो असांजे दीपक प्यारे क्लिनिक बि हिकु क़िस्म सां चऊं सेवा जे लाइ चालू करे रखियो आहे। ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। अचो इन्हनि जी सेवा खे क़दर नहीं कंदे असां वरी हिकिड़ो धन्यवाद कंदासीं प्यारे भाउ दीपक जो। ॾिसो केॾी सेवा था कनि पिया। पाण सेवा में हमेशह हाज़िर हूंदा आहिनि असांजा प्यारा भाउ दीपक लाल भुलिया भक्त। तन जी सेवा मन जी सेवा बाबा भोलेनाथ जी उहा कृपा अथनि। चवंदा आहिनि हथ शिफ़ा। ॿार मुंहिंजा बि डॉक्टर आहिनि पर दीपक लाल जे हथ में महर ही महर। जय भोले। भोले की फौज करेगी मौज। वाह साईं। दीनदयाल भाऊ अॼु भागन वारा आहियो। हा साईं माता जे हुन सां माता रुक्मणी बस बस उनजे माता खे बि हे प्यारा बस बस उनजे करे दर्शन थिया साईं। जी, जी। न त असां किथे अची पायूं आहे ॿुधायो। जी बिल्कुलु। बस मां उनखे प्रणाम कंदो आहियां माता खे। वाह भाग्य वारी माता आहे। ॿारनि मोकल ॾिनऊं ख़ुशी सां पर लेकिन वञण वक़्तु मुंहिंजो मन तोड़े रखियो। कुझु न थींदो सभु बढ़िया आहे। मस्त मस्त हिकदमि तव्हांखे फ़ोन कंदुमि पहुची वञु सुख सां सुबुह जो न साईं 2:30 वॻे। सभु भलो।